लेसन नंबर 4 कायदे आज़म रेजा इरशाद जा सवाल ऐं जवाब। सवाल नंबर 1 कायदे आज़म शागिर्दनि खे नसीहत कंदे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ॾांहुं संदनि ध्यानु छिकायो आहे? जवाब कायदे आज़म शागिर्दनि खे नसीहत कंदे हिननि ॻाल्हियुनि ॾांहुं संदनि ध्यानु छिकायो आहे त तव्हां मुस्तक़बिल जा मेमार आहियो, पंहिंजी शख़्सियत में नज़्म ज़ब्त पैदा कयो, मुनासिब तालीम ऐं मौज़ू तरबियत हासिल कयो, तालीम पखड़ण लाइ हर तकलीफ़ बर्दाश्त कयो ऐं हर वक़्तु तालीमी अमल में मसरूफ़ रहो। क्वेश्चन नंबर 2 सरकारी मुलाज़िमनि खे कायदे आज़म कहिड़ी हिदायत कई आहे? जवाब सरकारी मुलाज़िमनि खे कायदे आज़म हिदायत कई आहे त अव्हां हिक ॿिए सां तामुन कंदा रहो। दुनिया में तव्हांजी ज़मीर खां वधीक का बि शइ न आहे। अव्हां खे कंहिं बि क़िस्म जे दॿाउ जो शिकार थियणु न घुरिजे। अव्हां अवाम ऐं मुल्क जे सचे ख़ादिम जी हैसियत सां ख़िदमत कंदा रहो। पंहिंजा फ़र्ज़ बेख़ौफ़ी ऐं ईमानदारी सां पूरा कंदा रहो। क्वेश्चन नंबर 3 कायदे आज़म जे ख़्याल मूजिबि पाकिस्तान कहिड़नि मक़सदनि खे हासिल करण लाइ क़ाइमु कयो वियो आहे? जवाब कायदे आज़म जे ख़्याल मूजिबि पाकिस्तान हासिल करण जो मक़सदु हीअ हो त असां हिकु अहिड़े ममलिकत जा मालिक हुजूं जिते असीं पंहिंजी रिवायतुनि ऐं तमदनी ख़ुसूसियतुनि मुताबिक़ रही सघूं ऐं इस्लाम जे अदल ऐं हिकजहिड़ाई जे असूलनि ते आज़ादी सां अमल करे सघूं। हिस्सा ॿिए लफ़्ज़नि जी माना ऐं जुमिला। लेसन नंबर 4 अल्फाज़ के बाण माना कतराना। इसका जुमला है असांखे पंहिंजे मुल्क जे लाइ वॾी कुर्बानी ॾियण खां बिना के बाण घुरिजे। किसी की कुर्बानी देने से नहीं कतराना चाहिए। नंबर 2 मेमार यानी तामीर करने वाले। शागिर्द मुस्तकबिल जा मेमार हूंदा आहिनि। शागिर्द मुस्तकबिल के मेमार होते हैं। मौजू यानी मुनासिब। की तालीम सां गॾु मौजू तरबियत भी ॾियण भी लाज़मी आहे। शागिर्दों को तालीम के साथ मुनासिब किस्म की तरबियत देना भी लाज़मी है। तरबियत यानी परवरिश। ॿारनि जी तरबियत जो ख़ासि ख्याल रखणु घुरिजे। बच्चों की तरबियत का ख़ासि ख्याल रखना चाहिए। बर्दाश्त यानी सब्र ज़ब्त। रोज़ो इंसान में बर्दाश्त की क़ुव्वत पैदा कंदो आहे, यानी रोज़ा इंसान में बर्दाश्त की क़ुव्वत पैदा करता है। तर्क यानी खुलासा। उस्ताद असांखे सबक जो तर्क ॿुधाईंदा आहिनि। टीचर हमें लेसन का खुलासा बताते हैं। ताउन यानी मदद करना। असांखे हिक ॿिए जो ताउन करणु घुरिजे, हमें एक दूसरे की मदद करनी चाहिए। जदोजहद यानी कोशिश। पाकिस्तान मुसलमाननि जी आर्थिक जदोजहद जो नतीजो आहे। पाकिस्तान मुसलमानों की कोशिशों का नतीजा है। नालो जो हिकु क़िस्म जे सभिनी जानदारनि में बेजान थियण लाइ हिकु जहिड़ो हुजे तंहिंखे इसमें आम चइबो आहे। तव्हां के भी पंज इसमें आम ऐसा नाम जो एक जैसी चीज़ों यानी बेजान या जानदार चीज़ों के लिए सेम ही वो इस्तेमाल होता है उसे इसमें आम कहते हैं। तो आप किसी भी काव्य इसमें आम को लिखें। इसके हैं कुर्सी, किताब, स्कूल, कलम, चाक। हिस्सादार जुमला दुरुस्त करे लिखो। ये गलत जुमला है। आहे हकीकत खुली शुक्र सो आहे जो खुदा अॼु। इसका दुरुस्त जुमला है सो खुदा जो शुक्र आहे त अॼु खुलियल हकीकत आहे। नंबर 2 तव्हां कुदरत सभु कुझु खे आहे ॾिनो। इसका सही जुमला है अव्हां खे कुदरत सभु कुझु ॾिनो आहे।